उस्मान शाहड़ी का ताईं ख़बर ॾींदा हलूं तो उस्मान शाहड़ी वेझो डासू थाणे जी डासोड़ी फौजी फार्म जे बासर ज़मींदार फज़ल हामिद जी ज़ातन ख़िलाफ़ मक़ददार नदीम खोसो प्रेस क्लब उस्मान शाहड़ी में पहुची वियो। बासर ज़मींदार ज़मीन ते हथियारबंद विहारे छॾिया आहिनि, जेकी पुलिस जी मदद सां कमनि जी कटाई करे रहियो आहे। हुन मूंसां एग्रीमेंट कयो जंहिंमें साल मूं ज़मीन संभाली 40 एकड़ मूं कमनि ते लॻायो, बाक़ी उन में जेको कुझु कणिक हुई ऐं उन खां बाद में कुझु फुटियूं हुयूं। हाणे कमंद जो तैयारु थियल फ़सुल SP फज़ले हामिद पुटु जेको सो शफ़क़त हयात जो जेको SSP क्राइम ब्रांच रावलपिंडी में हींअर ताहयात आहे। कमंद जो फ़सुल मुंहिंजो 40 एकड़ तैयारु आहे, जेको हाणे मूंखे खणणु न पियो ॾिए ऐं पंहिंजो उन ते हुन मूं ते अॻु बि FIR कराई। हींअर उते बनी ते हुन हथियारबंद माण्हू विहारिया आहिनि। पुलिस जी मदद सां मुंहिंजे कमंद जो फ़सुलु जेको सो मूंखे कटणु नथो ॾिए। मूं आला माण्हुनि खे चयो, मुज़ज़िज़ माण्हुनि खे चयो त मुंहिंजो फ़ैसिलो कराए मूंखे हक़ु वठराए ॾियो। उते जेको सो असां हुननि सां SHO सां बि ॻाल्हायो आहे, SP वटि असां 2 चकर विया आहियूं टंडो हलियार, उनखे सॼो असां ॿुधायो आहे, पर केर बि असांजो ॿुधण लाइ कोन्हे। प्यारो लुंड जेको सो असांजी इंक्वायरी हुई उते पठाण जेको DSP उन वटि असां विया आहियूं, बयान रिकॉर्ड कराया अथऊं, पर किथां बि को बि मसइले जो हल कोन थो थिए। पोइ बि हिन SP फज़ले हामिद जी सपोर्ट पिया कनि, असांजी केरु ॿुधे कोन थो।